नाज़रीन, इसरा यूनिवर्सिटी अस्पताल में चमड़ी जी बीमारियुनि वारे शोबे पारां 2 ॾींहनि वारी इंटरनेशनल कॉन्फ्रेंस मुनक़िद कई वई। इंटरनेशनल कॉन्फ्रेंस में ख़ुसूसी मेहमान इसरा यूनिवर्सिटी के वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर नज़ीर अशरफ लगारी खिताब कंदे चयो त इहा सारा जोगी ॻाल्हि आहे त इसरा यूनिवर्सिटी अस्पताल 2 ॾींहनि वारी इंटरनेशनल कॉन्फ्रेंस मुनक़िद कई। हिन वक़्तु ख़ासि तौर ते औरतुनि ऐं ॿारनि में चमड़ी जी बीमारी जा मसइला इंतहाई तेज़ी सां फैलिजी रहिया आहिनि। दुरुस्त नमूने इलाज न थियण ऐं गैर तरबियत याफ़्ता डॉक्टरनि जे सबबि चमड़ी जी बीमारियूं केतिरई औरतुनि जी ज़िंदगी ख़राब करे चुकियूं आहिनि। हिन इंटरनेशनल कॉन्फ्रेंस जे मुनक़िद थियण सां डॉक्टर मक़ामी ऐं गैर मुल्की डॉक्टरनि जे तजुर्बे मां फ़ाइदो हासिल करे सघंदा। इसरा यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर नज़ीर अशरफ लगारी डॉक्टर उज़मा राजड़ ऐं संदसि टीम खे मुबारकबाद ॾींदे चयो त उमीद करियां थो त डॉक्टर उज़मा राजड़ आईंदा बि अहिड़े क़िस्म जूं कॉन्फ्रेंस मुनक़िद कंदी जंहिंसां असांजी यूनिवर्सिटी जो नालो रोशन थींदो ऐं असांजे जूनियर्स खे कुझु सिखण लाइ मिलंदो।